नाज़रीन प्रोग्राम आख़िर छाकज में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजो हाज़िर आहियां। नाज़रीन पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु भेरो ॿीहर वात कई वई आहे। अवाम इन खां पहिरियां ई महांगाइप ऐं मुआशी बदतरीन सूरत हाल खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। हर माण्हू परेशान आहे। बेरोज़गारी तमामु घणी वधी वई आहे। महांगाइप तमामु घणी वधी वई आहे। पेट्रोलियम शयुनि में हिकु भेरो ॿीहर वात कई वई आहे ऐं 2 ॾींहं 4 ॾींहं पहिरियां इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो वियो त मुमकिन आहे त हिन भेरे पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ कई वञे। ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि अहिड़ी दावा कई हुई त डॉलर जो मुल्ह घटि थियो आहे त अवाम ताईं सिधी रीत जेको लाभ आहे समर आहे उहो ज़रूरु पहुचणु घुरिजे, पर थियो उनजो बि तड़ आहे ऐं पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो ऐलान कयो वियो आहे। पर सवाल इहो पैदा थिए थो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी इतिहादी हुकूमत जी जेका मुख्य इतिहादी पार्टी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुशावरत सां फ़ैसिला कया वञनि ऐं पेट्रोलियम शयुनि में अघनि ते हुन ॻणितीअ जो इज़हार कयो आहे। हुन चयो आहे त असां वज़ीर आज़म सां मिलंदासीं, मुआशी टीम जे हवाले सां ॻाल्हियूं कंदासीं। मरियम नवाज़ बि अहिड़ो ट्वीट जारी कयो आहे त हुन बि हुन ते फ़ैसिले ते ख़दशनि जो इज़हार कयो आहे, हुनखे रद्द कयो आहे। हुनजो इहो बि चवणु आहे त मियां नवाज़ शरीफ़ 1 रुपए जो बि बार नथो विझणु चाहे, हुन बि कावड़ जो इज़हार कयो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त इतिहादी हुकूमत आहे, इतिहादी हुकूमत में छा फ़ैसिला मुस्लिम लीग नून करे रही आहे, छा फ़ैसिला मिफ्ता इस्माइल करे रहियो आहे, शहबाज़ शरीफ़ करे रहियो आहे, या गॾियल इतिहादी जेके जमायतूं आहिनि उहे सभु करे रहियूं आहिनि। तर्जुमो मालूम कंदासीं सूरत हाल जे हवाले सां। सीनियर तर्ज़ निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, इमदाद सूमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। इमदाद साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। महिरबानी। इमदाद साहब पेट्रोलियम शयुनि में अघनि में वाध थी वई आहे। तव्हां असां समेत सभु माण्हू जेके आहिनि उन सां मुतासिर थियनि था, ख़ासि तौर ते विचे तबिके जा माण्हू त बुरी तरह सां पीसजी रहिया आहिनि हिन महांगाइप वारे दौर में। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त फ़ैसिला मुशावरत सां थियणु घुरिजनि, हुन ॻणितीअ जो बि इज़हार कयो आहे। त छा था सम्झो इतिहादी हुकूमत में जेके फ़ैसिला आहिनि, ख़ासि तौर ते हीअ जेके ॾुखिया फ़ैसिला आहिनि मईशत जे हवाले सां, मुल्क जे मईशत खे संभालण जे हवाले सां, छा हीअ फ़ैसिला अकेले सिर मुस्लिम लीग नून करे रही आहे? छाकाणि त आसिफ अली ज़रदारी इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे, हुन इहो बि चयो आहे त फ़ैसिला मुशावरत सां थियणु घुरिजनि। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? अलविदा, हिकु त फ़ैसिला घणे भाङे मुशावरत सां थियनि पिया, थींदा रहिया आहिनि। हीउ पहिरियों फ़ैसिलो आहे जिते इन लेवल जो इख़्तिलाफ़ आयो आहे। उनखां पोइ शयूं खुली साम्हूं बि अची वियूं आहिनि त हीउ फ़ैसिलो मुशावरत सां न आहे थियो। तय इहो थियो हुयो त डॉलर बि हेठि आयो आहे। इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी क़ीमत जेका आहे पेट्रोलियम मसनूआत जी उहा बि किरी आहे, $88 ते पहुची आहे फ़ी बैरल। उनजो फ़ाइदो अवाम ते मुंतक़िल करिणो आहे, छाकाणि त वॾो चैलेंज जेको आहे हुकूमत लाइ महांगाई आहे, उनजो फ़ाइदो इमरान ख़ान पियो वठे ऐं उन में इहो जेको हिकिड़ो पॉलिटिकली फ़ाइदो बि थियो पिए। हिननि खे हुकूमत खे थियणो हुयो ऐं इमरान ख़ान खे हुनजो ज़ाहिर आहे हुकूमत काउंटर करण लाइ हुकूमत वटि हिकु हथियार हुयो त भई पेट्रोल जूं क़ीमतूं जीअं घटियूं आहिनि असां घटाए छॾियूं त उनसां थोरो सस्ताई थींदी त माण्हू थोरो रिलैक्स थींदा। उनजो तय इहो थियो हुयो, पर ओचितो राति जेको फ़ैसिलो थियो आहे उन में हाणे ज़ाहिर शयूं साम्हूं अची वियूं आहिनि त मरियम नवाज़ चए पई त इजलास थियो, इजलास में नवाज़ शरीफ़ थी हलियो वियो त जेको आहे क़ीमतूं न वधाइण न खपनि। उहो इजलास जेको आहे उहो हुकूमती इजलास न हुयो, उहो फैमिली इजलास हुयो, या ईअं खणी चइजे त मुस्लिम लीग नून जा कुझु ज़िमेदार जंहिंमें मिफ्ता इस्माइल बि हुयो ऐं कुझु ॿिया अॻवान हुया ऐं नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं ॿिया जेके फैमिली जा पार्टी सां तालुक़ रखंदड़ लीडर आहिनि मुस्लिम लीग नून जा, उन्हनि उहे शरीक थिया हुआ। उन में नवाज़ शरीफ़ उनजी मुखालफ़त कई। हाणे आसिफ ज़रदारी साहब स्टेटमेंट ॾिनी आहे त आसिफ ज़रदारी साहब इहा स्टेटमेंट जेका आहे उहा ज़रदारी साहब जी पंहिंजी पार्टी जी लीडरशिप यानी जेके वज़ीर आहिनि पार्टी में, पार्टीअ जा वफ़ाक़ी काबीना में, उन्हनि खां पुछण खां पोइ ॾिनो हूंदो बि तव्हां सां का अहिड़ी मुशावरत त न थी आहे, अंडरस्टैंडिंग कुझु ॿी हुई, फ़ैसिलो कुझु ॿियो कयो आहे शहबाज़ शरीफ़ या मिफ्ता इस्माइल। उनखां पोइ शयूं जेके साम्हूं आयूं आहिनि उहे इहे आयूं आहिनि त कंहिं ॿिए जी फ़रमाइश हुई, कंहिं धुर जी, उन्हनि जी फ़रमाइश ते इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुकूमत जेका अंडरस्टैंडिंग हुई ताजिम सां, नवाज़ शरीफ़ सां हुकूमत जी, उनखां अॻिते वञी शहबाज़ शरीफ़ कंहिं ॿिए हंधां इहा डिक्टेशन वठी इहो फ़ैसिलो कयो आहे। इहे शयूं जेके आहिनि इन क़िस्म जी ख़बर अचे पई, जंहिंजे करे एॾी वॾी रिज़ल्टमेंट आई आहे पहिरियों भेरो हुकूमत जे कंहिं फ़ैसिले ते। हीउ फ़ैसिलो शहबाज़ शरीफ़ जेको आहे उन ते इम्पोज़ कयो वियो ऐं शहबाज़ शरीफ़ उहो फ़ैसिलो हुकूमत मथां यानी पंहिंजी पार्टीअ मथां
पंहिंजे इतिहादनि मथां इम्पोज़ कयो आहे। उनजे करे एॾी वॾी जेका रिज़नमेंट आई आहे, छाकाणि त हाणे हुकूमत जो मूड इहो आहे त अवाम खे रिलीफ ॾेई ऐं पंहिंजे लाइ जेका हिकिड़ी ज़ाहिर आहे जंहिं लेवल ते महांगाई हली वई, 233 रुपए ते हलियो वियो आहे पेट्रोल, हर शइ जो हुन ते असरु पियो आहे। बिजली जो जेको यूनिट आहे उहो तक़रीबन 30 रुपए ते वञी पहुतो आहे। हर शइ जो हुन ते असरु पए पियो, त माण्हुनि जूं जेके आहिनि उहो चीखूं निकिरी वियूं आहिनि। त उन लाइ हुकूमत जी मनसूबाबंदी कुझु हुई ऐं शहबाज शरीफ़ कुझु कयो आहे। हाणे चयो इहो पियो वञे त IMF जी जेका किस्त आहे उहा ईंदी त पोइ वरी डॉलर बि कुझु हेठि थींदो ऐं उनखां पोइ अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। ऐं IMF जी किस्त ताईं शहबाज शरीफ़ खे चयो वियो, सम्झायो वियो या हुननि ते इम्पोज़ कयो वियो त भई तव्हां IMF जी जेसि ताईं किस्त नथी अचे उन वक़्त ताईं असांखे कुझु खसारा आहिनि उहे पूरो करण लाइ, हिसाब किताब पूरो करण लाइ जेका पेट्रोल जी क़ीमत वधाई वञे। शहबाज शरीफ़ सभिनी जी मर्ज़ी खां जे ख़िलाफ़ वञी इहो फ़ैसिलो कयो आहे। हुकूमती इतिहाद जा जेके ज़रिया आहिनि उहा इहे दावा कनि था। उनजे करे इन क़िस्म जी जेका जेको आहे रिज़नमेंट या इख़्तिलाफ़ जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। गरीब नवाज़ जो इहो चवणु त भई नवाज़ शरीफ़ इजलास मां उथी हलियो वियो या का नंढी ॻाल्हि कोन्हे। ज़ाहिर आहे नवाज़ शरीफ़ ते ताज पंहिंजो हुकूमत जी जेका लीडिंग जमात आहे उनजो क़ाइद आहे। नवाज़ शरीफ़ त उहो डिक्टेट कराए सघियो पियो, नवाज़ शरीफ़ पंहिंजो फ़ैसिलो वीटो करे सघियो पियो भई तव्हां इहो फ़ैसिलो नथो थी सघे, पेट्रोल जी क़ीमत घटायो नथा, घटि में घटि हिन ते बरक़रार रखो। छाकाणि त माण्हुनि खे इहो चयो वियो त पेट्रोल जी क़ीमत घटि बि, ऐं कल्ह माण्हू इन ई इंतज़ार में विया त पेट्रोल जी क़ीमत घटि थिए, पर ज़ाहिर ओचितो माण्हुनि ते इहो पेट्रोल बम किराए वियो। उन में वॾो मसइलो जेको आहे शहबाज शरीफ़ खे पंहिंजी हुकूमत जे अंदरां ऐं पंहिंजी पार्टी जे अंदरां फेस करणो पियो पए। सही। अच्छा इमदाद साहब, गुज़िरियल ॾींहुं IMF जो जेको ख़तु हुयो उहो बि वापसि मोकिलियो वियो आहे ऐं वज़ारत वारी जेका नाणे वारी जेका वज़ारत आहे उहा चवे थी त असां जेके रंडकूं हुयूं उहे ख़तमु करे छॾियूं आहिनि। उन ई ॾींहं ते वरी इन क़िस्म जो फ़ैसिलो अचे थो त छा था सम्झो त IMF के नवां शर्त रखिया आहिनि या के नयूं पाबंदियूं हूंदियूं, नयूं सख़्तियूं हूंदियूं, वरी हिन खां वधीक बि अञा सख़्तु फ़ैसिला करण ते मजबूर थींदी हुकूमत? छा था सम्झो त किस्त जारी थियण ताईं या किस्त जारी थियण खां पहिरियां जेके हीअ शर्त आहिनि त छा उन में इन क़िस्म जो बि आहे त पेट्रोल अघ वधाया वञनि या कीअं? इन हवाले सां तव्हांखे ज़रियनि खां या तव्हां कीअं था इन शइ खे मुशाहिदो कयो त IMF जो जेको ख़तु आयो उन रंडकूं ख़तमु करण जी दावा कई आहे वज़ारत ख़ज़ाना, ऐं उनखां पोइ वरी हाणे वरी ॿीहर उहो इजलास थींदो, वरी उहो आख़िरी मुसवदो ईंदो जंहिं ते उहो नाणे वारे वज़ीर ऐं जेको स्टेट बैंक जो वक़्ती गवर्नर आहे उहे सहियूं कंदा आहिनि। उनखां पोइ किस्त जारी थींदी, उन में महीने खां 1.5 महीनो बि लॻी सघे थो। त छा था सम्झो त की IMF के नवां शर्त रखिया आहिनि जंहिंजे करे ही हुकूमत मुस्लिम लीग नून मियां शहबाज शरीफ़ मजबूर थियो आहे? न, इहो मूंखे नथो लॻे IMF जी शर्त ते आहे। ऐं मूं जीअं अवां में ॿुधायो त पंहिंजो जेके हुकूमती सोर्सिस आहिनि उहे चवनि था त किथां ॿिए हंधा को फ़ैसिलो आयो आहे। हाणे ज़ाहिर आहे ॿिए हंधा वारो जेको इशारो ॾींदा आहिनि उहो इशारो त सम्झी वञनि खपे, पर हाणे ॻाल्हि जेका आहे उहा इहा त जॾहिं वज़ीर ख़ज़ाना पाण चई चुको त IMF जो असां समूरियूं शर्तूं पूरियूं करे छॾियूं आहिनि, IMF राज़ी थी वियो असांजी किस्त मोकिलण ते, उन्हनि रज़ामंदी वारो ख़तु मोकिलियो। रज़ामंदी वारे ख़त में जेके शयूं हुयूं उन्हनि ते एग्रीमेंट हुकूमत पाकिस्तान वज़ारत ख़ज़ाना राज़ीनामो पंहिंजो मोकिले छॾियो, इंटेंट मोकिले छॾियो त असां बसि तव्हांजी शर्तुनि ते बिल्कुलु ठीकु आहे, इन ते असां ओके आहियूं, तव्हां असांखे किस्त ॾियो। ऐं इन जो बाक़ाइदा ऐलान कयो, इन जो पठो ॾिनो वियो प्रॉपर त भई असांखे हाणे IMF राज़ी थी वियो, असां IMF खे राज़ी करे छॾियो आहे, का बि ॿी शर्त हाणे IMF जी कोन्हे रही, उनजे करे असांखे हाणे किस्त मिली वेंदी। हीअ ॻाल्हि अॼु मिफ्ता इस्माइल जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में मिफ्ता इस्माइल इहो नाहे चयो त को IMF जी शर्त ते वधाया आहिनि। हू चए थो त डेफिसिट्स आहिनि कुझु, डेफिसिट जेके आहिनि उहे डेफिसिट जीअं मूं ॿुधायो त IMF जी किस्त मिलण खां अॻु में जेके असांखे ख़र्चा करणा आहिनि उहे IMF मां पैसा ईंदा त पोइ असां ख़र्चु कंदासीं, IMF मां पैसा ईंदा त पोइ असांखे दोस्त मुल्क बि पैसा ॾींदा। उनजे करे IMF जी किस्त अचण ताईं जेको असांखे विच में जेको हिसाब किताब आहे, असांजा पंहिंजा जेके ख़र्च आहिनि उहे ख़र्च पूरा करण लाइ इहे जेका पेट्रोलियम जी क़ीमत वधाई वई आहे। IMF जूं शर्तूं जेके आहिनि 100% पूरियूं थी चुकियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, ठीकु आहे। वॾी महिरबानी इमदाद साहब, तव्हां असांखे पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं मुआशी सूरत हाल ते पाण पंहिंजे ॿिए सेगमेंट में ॻाल्हाईंदासीं हिन साई खां पोइ।